रियासत ड्रामे जी नई अपडेट में तव्हां सभिनी पहिरीं प्यारनि खे ख़ुशि आमदीद। दोस्तों अॼु रिव्यू करण वारा आहियूं मेगा सोप सीरियल रियासत। जी हाँ दोस्तों, रियासत जी ख़ुशख़बरी मां तव्हांखे कल्ह ई ॾेई छॾी हुई। अॼु काफ़ी दोस्त नवां ऐं पुराणा जेका बि ॿुधी रहिया आहिनि, हीअ मुंहिंजी वीडियो जन कल्ह उहा वीडियो न ॾिठी आहे, अॼु उन्हनि खे ॿीहर मां अपडेट ॾींदो हलां त हीअ सोप सीरियल रियासत जेको शूट थी रहियो आहे मीरपुर माथिलो में। ही साम्हूं तस्वीरूं तव्हां ॾिसी सघो था, मेकिंग वीडियोज़, मेकिंग पिक्चर। ही जेको ड्रामो अची रहियो आहे न्यू ड्रामो, इहो कुझु ॾींहंनि जे अंदरि हिन जा टीज़र शो थियण वारा आहिनि। जी हाँ दोस्तों, हीअ जेको रियासत सोप सीरियल आहे KTN वारनि जो, इन जा काफ़ी जेको आहे न टीज़र हाणे स्टार्ट कया वेंदा KTN एंटरटेनमेंट यूट्यूब चैनल ते। ऐं हीअ हिकु बहितरीनु मेगा सोप सीरियल आहे दोस्तों। हिन में काफ़ी एक्शन सीन ॾेखारिया विया आहिनि हिन ड्रामे में, छो त जेको आज़म मैगल जो ड्रामो हूंदो आहे हिन में एक्शन सीन घणा हूंदा आहिनि। बहरहाल वक़्त जे हिसाब सां हर शइ खे अपडेट कयो पियो वञे। हीअ बहितरीनु ख़बर जेका तव्हांखे मां ॾेई रहियो आहियां, जो मक़सदु इहो आहे त हीअ ड्रामो तमामु जल्द फाइनल थियण वारो आहे। जो पहिरियों स्पेल ऐं ॿियो, पोइ हाणे हिन जा टीज़र ऐं प्रोमो ईंदो। उन खां पोइ दोस्तों हिन जो पहिरियों एपिसोड बि हलायो वेंदो KTN एंटरटेनमेंट ते। हीअ KTN वारनि जो सोप सीरियल आहे, मेगा सोप सीरियल आहे। हीअ मिनी सोप सीरियल न आहे, लगातार मां तव्हांखे इहा ख़बर ॾींदो अचां पियो। बहरहाल जेका बि अपडेट आहे साम्हूं तव्हांजे रखंदा, मेकिंग वीडियोज़, मेकिंग पिक्चर, सभु कुझु। ऐं दोस्तों सभिनी दोस्तनि खे नंढिड़ो अर्ज़ु आहे, ऐं जे तव्हां नवां आया आहियो असांजे चैनल ते, त उदासी TV यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब, लाइक, शेयर करे छॾींदा। वॾियूं महिरबानियूं।